ब्रेकिंग न्यूज़ तव्हां खे ॾींदालू पीपल्स पार्टी जी आला क़यादत में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि। सिंध हुकूमत जो वहिंवार हलाइण तां पीपीए जे टिनि वॾनि में इख़्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो, फरियाल तालपुर ऐं वॾे वज़ीर में अहम मामलनि ते इख़्तिलाफ़ आहिनि। ज़रियनि मूजिबि वज़ीरनि जे खातनि, IG सिंध समेत कामोरनि जी मुक़ररीअनि ते इख़्तिलाफ़ आहिनि। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त पार्टी क़यादत ऐं वॾे वज़ीर में इख़्तिलाफ़नि सबबि कराची पुलिस चीफ जो फ़ैसिलो बि न थी सघियो आहे। सिंध काबीना त ठही वई पर के अॻवान रहिजी विया, किन खे वरी नवां खाता मिलिया आहिनि। अॻ में वज़ीर रहंदड़नि समेत कुझु अॻवान काबीना में शामिल थियण जे इंतज़ार में वेठल आहिनि। अमली तौर ते वॾे वज़ीर जी टीम अॻिते अची वई। ज़रियनि मूजिबि सिंध काबीना जी जोड़जक में बि बिलावल भुट्टो खां मशवरो न कयो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी टीम मां माण्हू न खणण सबबि बि इख़्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि। वॾो वज़ीर चीफ सेक्रेटरी बि पंहिंजे भेणीवे खे मुक़ररु कराइण में कामयाब थियो आहे। वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी ज़रिए सेक्रेटरियुनि जूं बदिलियूं बि कराए छॾियूं। सेक्रेटरी वर्क्स एंड सर्विसिस कुझु ऑर्डर कया त वॾो वज़ीर मथसि कावड़िजी पियो आहे। हीअ इंतिहाई वॾी ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया त पीपल्स पार्टीअ जी आला क़यादत में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि। सिंध हुकूमत जो वहिंवार हलाइण तां पीपी जे टिनि वॾनि में इख़्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। ख़ालिक, छा अपडेट्स आहिनि इन ख़बर जा? ख़ालिक, ॿुधाए पियो वञे त पीपल्स पार्टी जी आला क़यादत में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि। सिंध हुकूमत जो वहिंवार हलाइण तां पीपी जे टिनि वॾनि में इख़्तिलाफ़ साम्हूं आहिनि। इन ख़बर जा अवां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि? नाज़रीन, अब्दुल ख़ालिक मंगी सां असांजो राब्तो कटिजी वियो आहे। जीअं ई राब्तो बहाल थींदो इन ख़बर जा वधीक अपडेट्स उन खां मालूम कंदासीं। हिकु भेरो ॿीहर ही इंतिहाई अहम अपडेट्स तव्हां सां शेयर कयूं पिया त पीपल्स पार्टीअ जी आला क़यादत में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि। सिंध हुकूमत जो वहिंवार हलाइण तां पीपीए जे टिनि वॾनि में इख़्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो, फरियाल तालपुर ऐं वॾे वज़ीर में अहम मामलनि ते इख़्तिलाफ़ आहिनि। हिकु भेरो ॿीहर असांजो अब्दुल ख़ालिक मंगी सां राब्तो बहाल थी वियो आहे। वधीक अपडेट्स उन खां मालूम कंदासीं। जी ख़ालिक, अपडेट कजो। इन ख़बर जा अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी निज़ाम पीपल्स पार्टीअ जी आला क़यादत में इख़्तिलाफ़ जेके आहिनि उहे जोर चढ़ी विया आहिनि। सिंध काबीना जे वज़ारतुनि ऐं पुराणनि वज़ीरनि खे नज़रअंदाज़ करण तां आसिफ अली ज़रदारी, फरियाल तालपुर ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी में इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया आहिनि। ज़रियनि मूजिबि सिंध काबीना में खयल वज़ीरनि बाबति बिलावल भुट्टो ज़रदारी खां मशवरो नाहे कयो वियो, जॾहिं त ज़रिया इहो बि ॿुधाइनि पिया त बिलावल भुट्टो ज़रदारी जी टीम मां हिकु बि वज़ीर खे शामिल नाहे कयो वियो। जंहिं मामले ते असुल जेके इख़्तिलाफ़ आहिनि उहे पार्टी अंदरि साम्हूं आया आहिनि। जॾहिं त ज़रियनि मूजिबि वर्क्स एंड सर्विसिस जे सेक्रेटरी पारां कुझु ऑर्डर जारी कया, जंहिं ते वॾे वज़ीर कावड़ जो इज़हार कंदे चीफ सेक्रेटरी खे हिदायतूं कयूं त खेसि रिपोर्ट कराए वञे ऐं उन ख़िलाफ़ इंक्वायरी बि कराई वञे। जॾहिं त ज़रिया इहो ॿुधाइनि पिया त वर्क्स एंड सर्विसिस जो जेको सेक्रेटरी आहे मोहम्मद नवाज़ सोहू अली हसन ज़रदारी जो ख़ासि आहे। अली हसन ज़रदारी जे चवण ते उन कुझु ऑर्डर कया, जंहिंखां पोइ सिंध जे वॾे वज़ीर खे अली हसन ज़रदारी पारां कॉल कई वई ऐं खेसि इहो चयो वियो त जेकॾहिं नवाज़ सोहू ख़िलाफ़ हू का कमेटी जोड़ींदा या उनजी का कार्रवाई कंदा त उन खां बाद जेको आहे त हू वॾे वज़ीर जे साम्हूं थींदो। जंहिंखां पोइ वॾे वज़ीर सिर्फ़ु जेको आहे त मोहम्मद नवाज़ सोहू खे रिपोर्ट करण जो जेको ऑर्डर आहे उहो चीफ सेक्रेटरी खे कयो। जॾहिं त IG सिंध जे मामले ते बि जेको आहे त पार्टी में इख़्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि। IG सिंध लाइ गुलाम नबी मेमण जो नालो वॾे वज़ीर पारां जेको आहे त एस्टेब्लिशमेंट डिवीज़न ॾांहुं मोकिलियो ऐं वफ़ाक़ी काबीना ॾांहुं मोकिलियो वियो, पर हिन वक़्त ताईं IG सिंध गुलाम नबी मेमण जो जेको नालो आहे उहो न आहे अची सघियो ऐं राजा इफ़त मुख़्तियार हिन वक़्तु IG सिंध आहे। जॾहिं त जेको घरू वज़ीर आहे ज़ियाउल हसन लंजार उहो बि फरियाल तालपुर जो जेको ख़ासि आहे उहो आहे ऐं उन जो इहो आहे त जेको राजा रिफ़त मुख़्तियार हिन वक़्तु IG सिंध आहे उनखे ई कंटिन्यू कराए वञे। कुझु जेके ॿिया नाला हुया उहे बि जेको आहे त साम्हूं आया, पर उन्हनि खे बि IG लाइ हिन वक़्तु सिंध में मुक़ररु करण लाइ को बि जेको आहे त वफ़ाक़ ॾांहुं ख़त नाहे लिखियो वियो। जॾहिं त मां अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त पार्टीअ जे आला क़यादत में इख़्तिलाफ़नि सबबि वज़ारतुनि जे आसिरे में वेठल MPAs हिन वक़्तु मुंझारे जो शिकार आहिनि। ॾिसे त इहे इख़्तिलाफ़ हल थियनि था या मामिलो जेको आहे त अॻिते पहुचे थो। जॾहिं त ज़रिया इहो बि चवनि था त वॾे वज़ीर खे इहो जेको आहे त चयो वियो आहे त 2 तारीख़ ताईं हू जेको आहे इन्हनि खां ई वज़ीरनि खां वठे। जॾहिं त जेकॾहिं सेनेट जी इलेक्शन थींदी
उन खां बाद जेको आहे त फ़ैसिला कंदा। ऐं इन में इहो बि ज़रिया ॿुधाइनि पिया त जेके वज़ारतूं जिन वज़ीरनि खे मिलियूं आहिनि उन्हनि खां जेको आहे त वापसि वठी उनखे हिकु ॿ वज़ारत हिन वक़्तु किन खे जेको आहे त 2 खां 3 वज़ारतूं बि आहिनि। जॾहिं त ज़रिया इहो बि ॿुधाइनि पिया त घरू वज़ारत जेका ज़ियाउल हसन वंजार खे ॾिनी वई आहे, कानून वारी वज़ारत, त घरू वज़ारत बि थी सघे ज़ियाउल हसन वंजार खां वापसि वरिती वञे, उनखे सिर्फ़ु कानून जो वज़ीर बणायो वञे। जॾहिं त मुकेश चावला, इम्तियाज़ शेख, ॿिया जेके अॻी हुकूमत में वज़ीर आहे उन्हनि खे बि नज़रअंदाज़ कयो वियो आहे। ख़ासि करे लाड़काणे ज़िले खे बि हिन वक़्तु नज़रअंदाज़ कयो आहे। कंबर शहदाद कोट मां मीनादर मक्सीअ खे ऐं सरदार ख़ान चांडियो, बुरहान चांडियो, उन्हनि खे बि का बि वज़ारत न मिली। जॾहिं त जेको आहे त थरपारकर मां जेके अरबाब आहिनि उन्हनि खे बि हिन वक़्तु का बि वज़ारत न मिली सघी। ऐं ठटे जा जेके शिराज़ी ॿाहिरि आहिनि उन्हनि खे बि का बि वज़ारत न मिली सघी। इन ॻाल्हि ते बि पार्टी अंदरि वॾा इख़्तिलाफ़ आहिनि त जेके पुराणा माण्हू आहिनि, पुराणा पीपल्स पार्टी सां हलनि पिया, उन्हनि खे जेको आहे त वज़ारतूं न ॾिनियूं वयूं आहिनि। ऐं हिन वक़्तु कुझु जेके नवां वज़ीर आहिनि उन्हनि खे बि शामिलु कयो वियो आहे। ॾिसिजे त पीपल्स पार्टीअ जी जेका आला क़यादत आहे उन में जेको ही जहिड़ो आहे मामिलो आहे इहो हल थिए थो या न। ठीकु आहे, ख़ालिक अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।